Biology class now. Chapter 6, Lesson 10. Fill in the blanks. Kala bhario. आऊं बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे फिल इन द ब्लैंक्स। एक्सरसाइज नंबर सेकंड आहे फिल इन द ब्लैंक्स। नंबर पहिरें ब्लैंक ॾांहुं हलंदासीं। There are dash types of metabolic reactions. मेटाबॉलिक रद्द अमलनि जा डेश क़िस्म आहिनि। मेटाबॉलिक रिएक्शंस जे बारे में असां पढ़ी आया आहियूं। असांजे जिस्म जे अंदरि या जानदार शयुनि जे जिस्म जे अंदरि जेकी बि कीमियाई तब्दीलियूं थियनि थियूं तन खे मेटाबॉलिक रिएक्शंस सॾिबो आहे। ऐं मेटाबॉलिक रिएक्शंस ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा थींदा आहिनि एनाबॉलिक रिएक्शंस तामीरी कीमियाई अमल, ॿिया थींदा आहिनि केटाबॉलिक रिएक्शंस तोड़ फोड़ वारा कीमियाई अमल। ब्लैंक नंबर ॿियो आहे एंजाइम्स कैटलाइज केमिकल रिएक्शंस बाय डैश दी एक्टिवेशन एनर्जी। एंजाइम एक्टिवेशन तवानाईअ खे डैश करे कीमियाई अमल तेज़ कंदा आहिनि। एक्टिवेशन एनर्जी हर कीमियाई अमल खे ख़ासि तौर ते जेकी बायोकेमिकल रिएक्शंस आहिनि तिन खे शुरू करण जे लाइ एक्टिवेशन एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। एंजाइम छा कंदा आहिनि उन घुर्बल एक्टिवेशन एनर्जीअ खे लोअर कंदा आहिनि। सो एंजाइम्स कैटलाइज केमिकल रिएक्शन बाय लोअरिंग दी एक्टिवेशन एनर्जी। एंजाइम्स एक्टिवेशन तवानीअ खे घटाए कीमियाई अमल शुरू कंदा आहिनि या तेज़ कंदा आहिनि। ब्लैंक नंबर 3 आहे presence of enzyme does not affect the nature or properties of dash. एंजाइम्स जी मौजूदगी डेश जी माहियत या ख़ासियतुनि खे मुतासिर नाहे कंदी। एंजाइम्स कहिड़ी शइ जी ख़ासियतुनि खे या नेचर खे तब्दील न आहिनि कंदा। सही असांजो जवाबु आहे प्रोडक्ट। प्रोडक्ट ठहंदी आहे उन सां एंजाइम न मिलंदा आहिनि न ई वरी उन ते कीमियाई तौर ते के पंहिंजा असर छॾींदा आहिनि। सिर्फ़ु उन जो प्रोडक्ट जे ठहण जो जेको कीमियाई अमल आहे उनखे ई तेज़ कंदा आहिनि। ब्लैंक नंबर 4 in constructive reactions dash molecules are formed. तामीरी कीमियाई अमलनि में डेश मालिक्यूल तयारु थींदा आहिनि। कंस्ट्रक्टिव रिएक्शंस में तव्हांखे यादि हूंदो तामीरी कीमियाई अमल आहिनि उन्हनि मंझि शयूं ठहंदियूं आहिनि यानी नंढनि शयुनि मंझां वॾियूं शयूं ठहंदियूं आहिनि। सो इन कंस्ट्रक्टिव रिएक्शन लार्जर मॉलिक्यूल्स आर फॉर्म्ड। वॾा मॉलिक्यूल कंस्ट्रक्टिव रिएक्शंस में तयारु थींदा आहिनि या कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल्स पिणु चई सघो था। नंबर 5 ब्लैंक आहे एक्टिविटी ऑफ एंजाइम्स कैन बी एनहांस्ड बाय डैश। एंजाइम्स जे कम खे डैश तेज़ कंदा आहिनि। एंजाइम्स जी एक्टिविटी खे असां ॿ मदा पढ़िया हुयासीं। हिकिड़ा घटाईंदा आहिनि जंहिं खे चइबो आहे इनहिबिटर्स ऐं ॿिया एंजाइम जी एक्टिविटी खे वधाईंदा आहिनि एनहांस कंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे एक्टिवेटर। एक्टिविटी ऑफ एंजाइम्स कैन बी एनहांस्ड बाय एक्टिवेटर। एंजाइम्स जे कम खे एक्टिवेटर तेज़ कंदा आहिनि या वधाईंदा आहिनि। नंबर 6 ब्लैंक आहे small portion of enzyme where substrate attach with enzyme is called as। एंजाइम में जंहिं हंधि सबस्ट्रेट मिलंदो आहे या ॻंढिजंदो आहे उनखे डैश चइबो आहे। एंजाइम पूरो जो पूरो कीमियाई अमल में या केटोलाइटिक रिएक्शन में मुलविस कोन थींदो आहे पर उनजी हिकिड़ी मखसूस थोरी जॻह हूंदी आहे जिते अची करे सबस्ट्रेट चिंबड़ंदो आहे ऐं एंजाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स ठहंदो आहे। एंजाइम जे उन हिसे खे चइबो आहे एक्टिव साइट। Small portion of enzyme where substrate attach with enzyme is called as active site. सवाल नंबर 7 आहे enzyme activity decreased by enzyme
सरगर्मी खे डैश घटाइनि था। सो असां सवेर ॻाल्हि कईसीं त एंजाइम जी एक्टिविटी हिकिड़ा मादा डिक्रीज़ कंदा आहिनि ऐं ॿिया मादा वरी इंक्रीज़ कंदा आहिनि। जेके इंक्रीज़ कंदा आहिनि उन्हनि जे बारे में असां लिखियोसीं त उन्हनि खे एक्टिवेटर सॾिबो आहे, ऐं जेकी वरी मादा एंजाइम जी एक्टिविटी खे डिक्रीज़ कनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं इनहिबिटर्स, यानी रोकींदड़ या रंडाईंदड़। एंजाइम एक्टिविटी इज़ डिक्रीज़्ड बाय इनहिबिटर। 8 नंबर ब्लैंक आहे, एज टेम्परेचर इंक्रीज़िस इनिशियली द रेट ऑफ रिएक्शन विल। जीअं गर्मी पद वधंदो आहे त शुरूआती तौरु कीमियाई अमल डैश थींदो, छा थींदो, इंक्रीज़ थींदो। गर्मी पद में जीअं तव्हां वाधारो कंदव त ईअं रेट ऑफ रिएक्शन पिणु वधंदो, पर हिकिड़े ऑप्टिमम टेम्परेचर ताईं। उन खां पोइ ते जेकॾहिं वधाईंदव त कीमियाई अमल तोड़ फोड़ जो शिकार थी सघे थो। साॻे ई तरीक़े सां एंजाइम्स सां पिणु थींदो आहे। हिकिड़े ऑप्टिमम टेम्परेचर ताईं उन्हनि जी स्पीड मैक्सिमम हूंदी आहे। उन खां मथे जेकॾहिं टेम्परेचर वियो त एंजाइम पिणु डिनेचर थी वेंदा। सो टेम्परेचर वधंदो त शुरूआती तौर ते कीमियाई अमल पिणु वधंदो आहे। MCQ असांजो ख़्याल आहे नंबर 9, एक्सट्रीम चेंजेस इन pH कैन काज़ एंजाइम्स टू। pH में इंतहाई तब्दीली एंजाइम खे डैश करे सघे थी। pH में जेकॾहिं थोरी घणी तब्दीली आई त एंजाइम जी एक्टिविटी डिक्रीज़ थींदी आहे, पर जेकॾहिं एक्सट्रीम चेंज अची वई त एंजाइम डी नेचर थी वेंदा आहिनि, यानी उहे परमानेंटली पंहिंजी एक्टिविटी खां बीही वेंदा। ब्लैंक नंबर 10 ऐं आख़िरी आहे, इन ह्यूमन बॉडी देयर आर मोर देन डैश नॉन एंजाइम्स। इंसानी जिस्म में डैश खां वधीक ॼातल एंजाइम आहिनि। सही जवाब आहे 1000 खां वधीक एंजाइम इंसानी जिस्म में ॻोल्हे लधा विया आहिनि, जेकी स्पेसिफिकली पंहिंजे पंहिंजे सब्सटेंसेस या पंहिंजे पंहिंजे रिएक्शंस खे कैटलाइज़ कंदा आहिनि। सवाल नंबर या ब्लैंक नंबर 10 सां गॾु असांजी अॼोकी एक्सरसाइज फिल इन द ब्लैंक्स हिते पुॼाणी ते पहुचे थी। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।